क्लास जी शुरुआत मुर्शिद लतीफ़ जे हिननि सिटुनि सां त खुही जा खयाई विख तहीं वेझी कई छिके छिनाई पंधु मिड़ोई पब जो। क्लास में मौजूद भाइरो ऐं भेनरो अस्सलाम वालेकुम। मूं मुर्शिद लतीफ़ जो सिटूं पढ़ियूं, उनजो बेत पढ़ियो त खुही जा खयाई विख तहीं वेझी कई, तकड़ी तिखी न मरी झुरी झिझी थकजी टुटी जेका विख खयई न उन्ही विख उनखे वेझो कयो ऐं पोइ छिके छिनाई पंधु मिड़ोई पब जो। त यकीनन अव्हां बि जॾहिं थोरी 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 सफ़ा थकजी बि जेका महिनत कंदव उहा तव्हांजे कामयाबी जी ज़ामिन हूंदी। अॼु आउं कोशिशि कंदुसि त सिंधी पहिरीं किताब में जेका मौजूदु शाइरी आहे, ॾिनल शाइरी आहे, उन मुतलिक़ तव्हां सां कुझु ॻाल्हियूं कजनि। पहिरियों जेको नज़्म आहे गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं, उहो आहे त गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं, जो थो थधिड़ा मींहं वसाए, बाग़नि में जो अंब पचाए, वेस गुलनि खे जो पहिराए, अन्न पचाए गाह उपाए, अर्श में जो तारा टिमकाए, तंहिं मालिक खे सभु सारायूं, गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। ही नज़्म आहे जेको हमद वारी सूरत में आहे, उन करे शाइरीअ जी सिन्फ़ नज़्म आहे, पर इन में अल्लाह ताला जी सना ऐं साराह आहे, उन करे उहो हमद आहे। इन में तव्हांखे मुख़्तलिफ़ सवाल अची सघनि था त भई हिन में काफ़िया कहिड़ा आहिनि, जीअं ॻायूं ऐं सारायूं, हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि, या वसाए, पचाए, पहिराए, उपाए, टिमकाए, इहे जेके काफ़िया आहिनि। हाणे इन में लफ़्ज़ आहे अर्श, उनजी सवाल में माना बि अची सघे थी त उनजी माना लिखो, उब, आकाश, आसमान, या इन जो ज़िद बि अची सघे थो, अर्श जो ज़िद छा थींदो, फ़र्श। हाणे इन क़िस्म जो जेको सो इहो सवाल आहे, या जमा वाहिद बि अची सघे थो, भई गीत त गीत, अंब त अंब, वेस त वेस, अहिड़े क़िस्म जा जेके सवाल आहिनि उहे अव्हांखे अची सघनि था इन शाइरीअ मंझां। उनखां पोइ आहे प्यारो नबी असांजो, नात आहे सुहिणो नबी असांजो, प्यारो नबी असांजो, आयो न अहिड़ो ईंदो, न्यारो नबी असांजो, हाकिम हकीम आहे, ॿारो नबी असांजो, ॿारनि सां प्यार जंहिंजो, प्यारो नबी असांजो। हाणे हिते लफ़्ज़ी माना बि अची सघे थी त हाकिम बादशाह, हकीम हिकमत वारो, ॾाहप वारो, न्यारो जुदा मुनफ़रिद। हाणे पहिरियों जेको नज़्म तव्हांखे मूं ॿुधायो, गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं, उनजो शाइर हुयो किशन चंद बेवस। इहो नालो बि अची सघे थो त भई हीअ जेको गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं कंहिंजो नज़्म आहे। हाणे हीअ जेका नात प्यारो नबी असांजो, इहा आहे ग़ुलाम अहमद गाज़ीअ जी लिखियलु। इहो सुवाल बि अची सघे थो। उनखां पोइ आहे नज़्म आहे वहड़े तारा, गोल तारा, रोशन तारा, चिल्के वारा, सांझीअ टाणे निकिरो था, उभ सॼे में पखड़ो था, चिल्को चिमको सारी रात, कजे अव्हांजी कहिड़ी बात, रात लंघे या बाक़ी छा, अवीं बतायो वाट इहा, जोत अव्हांजी जी जे न हुजे, वाट अहिड़ू कर वाट मुझे। भेरूमल ग़रीब जो जेको उहे ही नज़्म आहे, उहो सॼो उनजो असांजो जेको आकाश
सितारनि सां भरियल जेको आकाश आहे उनजो हिकिड़ो तज़किरो आहे। ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत ॿाराणो नज़्म आहे। सांझी असां उन टाइम खे चऊं था जेको सिज लथे खां, सिज लहण खां पोइ वारो जेको वक़्तु आहे, जंहिंखे निमाशाम बि चवंदा आहियूं, जंहिंखे पाण सिंधीअ में मुंहं मेर बि चवंदा आहियूं, जंहिंखे शाम बि पाण शाम खां पोइ वारो वक़्तु चवंदा आहियूं। ऐं जोति, जोति माना रोशनी, ऐं वाटहड़ू, वाट मुसाफ़िर। हाणे हिते लफ़्ज़ आहे कर, जेकॾहिं भई तुंहिंजी जेकर जोति न हुजे त वाटहड़ू बि वाट मुंझी पवे। हाणे हीउ जेको नज़्म आहे हिन जा तव्हां ॿ जेके सिटूं आहिनि उहे पाण में हमकाफ़िया आहिनि। फ़र्ज़ु कयो तारा वारा, वरी जेकर उनजो ॿियो बंदि आहे निकिरो था पखड़ो था। हाणे हिन में भई आसमान में तारा, इहो सुवालु अची सघे थो, कहिड़े वक़्तु निकिरंदा आहिनि? यकीनन उहे राति जे टाइम ते, सांझी खां पोइ जेको सो निकिरंदा आहिनि। उनखां पोइ असांजो जेको नज़्म आहे उहो आहे बचल मेमण जो झंडो। झंडो पंहिंजो पाकिस्तानी, क़ौम संधी जो आहे निशानी, झंडो आहे जान खां प्यारो, रोशन उन में चंड ऐं तारो, रंग उन्ही जो आहे न्यारो, साओ अछो वाह जो ॿारो, उन सां आहे मान असांजो, झंडो आहे शान असांजो, अचो त गॾिजी गीत ई ॻायूं, क़ौमी झंडे खे झूलायूं। लफ़्ज़ी माना अची सघे थी, कंहिं बंद जी सम्झाणी या तशरीह अची सघे थी। उहो जेकर हिते नसर में ऐं नज़्म में आहे, उनखे असां जेकर नसर में कन्वर्ट कंदासीं त उहा उनजी सम्झाणी थी वेंदी त अचो त गॾिजी गीत ई ॻायूं, क़ौमी झंडे खे झूलायूं। झूलायूं माना लहरायूं। उनखे उनखां पोइ हिन किताब में जेको सबक़ु 12 आहे आवाज़, हालांकि उन ते नज़्म वग़ैरह न लिखियो वियो आहे, बेत वग़ैरह न लिखियो वियो आहे, पर आउं हिकिड़े शाइर जे नाते सम्झां थो त उहो 100% हिकिड़ो शेर आहे। उहो सबक़ु मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो। कोयल कूके कू कू कू, ॻेरो ॻाए घू घू घू, कांव करे थो कां कां कां, ॾेॾर करे थो ट्रां ट्रां ट्रां, झिरकी ॿोले चूं चूं चूं, परड़ा खोले चूं चूं चूं, रेल करे थी छुक छुक छुक, तेज़ भॼे थी डुक डुक डुक, मोटर डोड़े फर फर फर, तेल उन में भर भर भर, कुकड़ करे थो कुकड़ू कू, सुबुह थियण जो ॾस ॾिए हू। हाणे कू हू फर भर इहे हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि, काफ़िया आहिनि। ऐं हीअ इमदाद हुसैनी जो, इमदाद हुसैनी सिंधी शाइरीअ जो मौजूदा दौर में तमामु वॾो जेको असो नालो आहे। हीअ उनजो जेको नज़्म आहे। हाणे इन में हालांकि हीअ 12 ई हिकिड़ा नज़्म आहिनि, पर इहो पुछी सघनि था त भई कू 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 कहिड़े पखीअ जो आवाज़ु आहे, या ॻेरे जो आवाज़ु जेको आहे उहो कहिड़ो आहे? उहो यकीनन घू घू आहे। या कांव जो कां कां कां। ऐं मूं जेका टेस्ट जेका उन्हनि ॾिनी उन में कांव जा जेके मौन्स ऐं मुज़क्कर लिखियल आहिनि उहे पुछी सघनि था भई कांव जो, कांव मुज़क्कर आहे, उनजो मौन्स जेको आहे उहो कांवेली थींदो, कांवेली। ऐं मूंखे माना अफ़सोस आहे त उते उहो ऑप्शन आहे ई कोन। भई असां जे ठीकु आहे हिकिड़ा लहजा असां वटि मुख़्तलिफ़ आहिनि, पर असां वटि हिकिड़ो लफ़्ज़ जेको हुजणु खपे हीअ आहे। ॿियो त रेल जो आवाज़ु कहिड़ो आहे? फ़र्ज़ु कयो सुवालु थी सघे थो, छिक छिक छिक। ऐं कुकड़ कुकड़े असीं एराबुनि सां जेको उनजो मौन्स ऐं मुज़क्कर तब्दील कंदा आहियूं, इहे सुवाल बि थी सघनि था। उनखां पोइ जेको नज़्म आहे, ॾाढो हिकिड़ो शानदार नज़्म आहे, उहो आहे जो खीर पीए। हीउ भेरूमल गरीब जो जेको नज़्म आहे, जो खीर पीए सो वीर थिए। हाणे वीर जी माना जेका आहे उहा बहादुर आहे। वीर जी माना सूर्य आहे, पर वीर कंहिं कंहिं सेंस में भाव खे बि चयो वेंदो आहे हिते, पर हिते उनजी बहादुर वारी माना आहे जो खीर पीए सो वीर थिए, ॾंद ज़ोर वठनि सुठा सुहिणा लॻनि, अखियुनि जोति वधे
वधे ॾाढी सूंहं थिए, वठि ज़ोर बदन लिंग चुस्त थियनि, खीरु सफ़ा सुठो, वाह ॾाढो मिठो, ॿारो अचो पियूं, भरे खीर वठूं, सभु ज़ोर वठूं, पी खीर वधूं, ॾे खीर अमां, पी पढ़णु वञा। हाणे हीउ जेको नज़्म आहे, हाणे हिन में तव्हां ॿिया जेके नज़्म पढ़ी आया उन खां हिकिड़ी मुख़्तलिफ़ टेक्निक आहे। उहा टेक्निक कहिड़ी आहे त हुन जेके नज़्म हुआ ॿिन्ही सिटुनि जे आख़िर में काफ़ियो पे आयो, पर हिते हिन ॿिन्ही सिटुनि जे माना जेके अधु अधु में काफ़ियो आहे, जो खीर पीए सो वीर थिए। हाणे पीए ऐं थिए हम काफ़िया आहिनि अधु में, इहा सिट जा ॾंद ज़ोर वठनि, सुठा सुहिणा लॻनि, वठनि ऐं लॻनि। हीअ जेका हिकिड़ी शाइराणी जेका टेक्निक आहे, उन जी असांखे ख़बर हुजणु खपे त भई उहो जेका नज़्म जी जेका टेक्निक थिए थी, भई खीरु पीअणु छो ज़रूरी आहे। ऐं हिकिड़ो सुवालु थी सघे थो, जेको सुवालु आहे त भई ज़ाहिर आहे खीरु पीअण सां हिकिड़ी तंदुरुस्ती थिए थी, जिस्म खे हिकिड़ी ताक़त मिले थी, या इहो सुवाल बि अची सघे खीर मां कहिड़ियूं शयूं ठहनि थियूं। यकीननि उन मां लस्सी, धोरो, ॿियूं इलाही जेके उन सां कस्ट आहे, दही आहे, जेके लाॻापियल शयूं आहिनि उहे ठहनि थियूं। उन खां पोइ तव्हांजे हिन किताब में जेको हिकिड़ो नज़्म आहे उहो आहे मिर्ज़ा कलीच बेग जो सच ॻाल्हाए। हाणे हिकिड़ी शइ मां हिते तव्हांखे इहा बि ॿुधाईंदो हलां त इहे जेके सबक़ ऐं नज़्म आहिनि असां वटि छो रखिया था वञनि। महज़ लफ़्ज़ माना जे लाइ, महज़ सवाल जवाब जे लाइ न, ही इन करे रखिया था वञनि त जेकर असां सचाईअ ते सबक़ पढ़ूं था त असां में सचाई पैदा थिए। जेकर असां बहादुरीअ ते सबक़ पढ़ूं था या नज़्म पढ़ूं था असां में बहादुरी पैदा थिए। आउं न कॾहिं कूड़ो थींदुसि, साहु सदाईं सच ते ॾींदुसि, कूड़ चवां था पत विञायां, हिते हुते नित पाण लॼायां, सभई कूड़ो कूड़ो चवंदमि, पासे में पोइ वेहण न ॾींदमि। हाणे सच चवण सां मिलंदुमि प्यार, कॾहिं थींदुसि कीन ख्वार, मूंखे ॾे तूं सग धणी, सच सां रखां दिलि घणी। हाणे सच उनजो ज़िद कूड़ थी सघे थो। हाणे हिते हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि, सभई कूड़ो कूड़ो चवंदमि, पासे में पोइ वेहण न ॾींदुमि। हाणे चवंदुमि ऐं ॾींदुमि, इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे ज़मीरी पछाड़ीअ वारा लफ़्ज़ आहिनि। माना चवंदमि माना मूंखे चवंदा, चवंदसि माना हुनखे चवंदा, चवंदई माना तोखे चवंदा। ही ज़मीरी पछाड़नि वारा लफ़्ज़ आहिनि। किथे इहो सुवाल बि त असांखे अची सघे थो। उन खां पोइ ॿिया इन मां खोड़ सारा लफ़्ज़ जेके आहिनि उन्हनि जी माना असां वटि अची सघे थी। हाणे हिते हिकिड़ो सबक़ु आहे जंहिंखे बि 21 सबक़ु भला ॿुधा त छा आहे। इमदाद हुसैनी साहिब जो हीउ जेको लिखियलु आहे, पर आउं इनखे बि माना इन सबक़ खे बि आउं एॾे हिकिड़े शाइर जे नज़्म वारे ज़िमरे में वठां थो। पर अथसि पर पोपट नाहे, उभ में उॾरे पखी बि नाहे, भला ॿुधायो त उहो छा आहे। जहाज़ आहे यकीननि, ख़बरूं चारूं रोज़ ॿुधाए, मिठड़ा मिठड़ा गीत सुणाए, भला ॿुधायो उहो छा आहे। यकीननि रेडियो आहे। खेल पसाए दिलि विंदराए, ॼण त को घर जो भाती आहे, भला ॿुधायो त उहा छा आहे। यकीननि टेलीविज़न आहे। हाणे खेल, हाणे हिते खेल लफ़्ज़ ॾिसी मूंखे यादि आयो त फिल्म जो सिंधी लफ़्ज़ आहे खेल। फिल्म अंग्रेज़ी जेको लफ़्ज़ आहे उनखे सिंधीअ में असां खेल चवंदा आहियूं। हालांकि खेल जी माना हूअं तमाशो बि थी सघे थो। ड्रामो, हिते मूंखे यादि आयो त ड्रामे खे पाण सिंधीअ में नाटक चवंदा आहियूं। त अहिड़ा जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि जी असांखे माना जी जेका आहे उहा ख़बर हुजणु खपे। ऐं हीअ जेका आहे हिकिड़े क़िस्म जी पिरोली आहे। इहे पिरोलियूं ॿारनि खे इन करे ॿुधायूं वेंदियूं आहिनि त जीअं ॿार पंहिंजी दिलि विंदराए सघनि ऐं विंदर विंदर में असां उन्हनि खे हिकिड़ो
पढ़ाए सघूं। हाणे जेको मुंहिंजे साम्हूं नज़्म आहे उहो आहे पोपट। रशीद अहमद लाशारी सिंधी शाइरीअ जो हिकिड़ो तमामु वॾो नालो रहियो आहे। वाह वाह प्यारो प्यारो पोपट, मिठड़ो ऐं मोचारो पोपट, तारनि वांगुरु चिलके चिमके, ॻाढ़ो पीलो कारो पोपट, गुलड़नि खे थो गीत ॿुधाए, मिठड़ियुनि ॿोलियुनि वारो पोपट, सुंदर सुहिणो ऐं मन मोहिणो, भूरो भाग भलारो पोपट, दिलि थी चाहे मूंखे ॾीं तूं पंहिंजो रंग उधारो पोपट। मां हिकिड़ी शइ हिते ॿुधायां त शाइरी जेका आहे उन जे अहसास खे सम्झणु ज़रूरी आहे। जेकर असां शाइरीअ जे अहसास खे न सम्झो, उन जे तख़युल खे न सम्झो, उन जे ख़्याल खे न सम्झो त उहो ॼण त कंहिं बि कम जी कोन्हे। हाणे शाइर उन पोपट खां केॾो मुतासिर थिए थो त दिलि थी चाहे मूंखे ॾीं तूं पंहिंजो रंग उधारो पोपट। हाणे हिन में केॾी वॾी जमालियात आहे, केॾी वॾी हुस्नाकी आहे, केॾी वॾी सूंहं आहे, केॾी वॾी ब्यूटी आहे। हाणे हिते हिकिड़ी सिट मूं पढ़ी, भूरो भाग भलारो पोपट। भूरो भे सां शुरू थियो, भाग भे सां शुरू थियो, भलारो भे सां शुरू थियो। हिकिड़ी सिट में जॾहिं टे लफ़्ज़ साॻिए अखर सां शुरू थियनि त इनखे चइबो आहे तजनीस हर्फ़ी। तजनीस हर्फ़ी, तजनीस हर्फ़ी जेका आहे उहा ॿोलीअ खे मिठो ऐं माएदार कंदी आहे। ही उन में तजनीसियत आहे। ऐं शाइरीअ में घणे भाङे जेका आहे उहा तजनीसियत हूंदी आहे। सुंदर माना सुहिणो, हाणे आख़िरी जेको हिन में नज़्म आहे उहा दुआ आहे, ख़ुदाया इहा दुआ थो घुरां, ख़ुदाया इहा दुआ थो घुरां, सईं वाट ते सदाई हलां, अबो ऐं अमां सुखिया शल रखां, अघो की न थियां सघो शल रहां, वतन साण मां मोहबत करियां, पढ़ां ऐं लिखां, हुनर पिणु सिखां। शाइरी अयाज़ चयो त शाइरी जा रूह गरबाए नथी। शेख अयाज़ चयो त शाइरी जा रूह गरबाए नथी, मंज़िल मक़सूद खे पाए नथी। शाइरी रुगो लफ़ाज़ी नाहे हूंदी, शाइरीअ में तमामु वॾो पैगाम थींदो आहे। छो त अयाज़ साहिब ई चयो त सिट हॾे जी मिख थिए थी, ऐं हॾे जी मिख केॾी ॾुखी ठहंदी आहे। सिट बिल्कुलु हिकिड़ी सिट जी तख़लीक़ ईअं आहे जीअं हिकिड़ी माउ पंहिंजे ॿार खे ॼणे थी, ईअं हिकिड़ो तख़लीकार हिकिड़ी सिट खे जनमु ॾिए थो। ऐं उहे सिटूं जेके आहिनि उन्हनि में सदियुनि जूं सदाऊं थियनि थियूं, उन्हनि में सदियुनि जो हिकिड़ो जेको थो शऊर जेको आहे उहो लिकल हूंदो आहे। हिन में ई जेका इमदाद साईं जी, इमदाद हुसैनी जी दुआ आहे। हाणे हिते अबो ऐं अमा मोनसुई मुज़क्कर थी सघनि था। हाणे हिते ज़िद आहे अघो, अघे जो ज़िद आहे सघो। हाणे ज़िद जेके आहिनि उहे तव्हां घणे भाङे ॾिसंदव उहे हम काफ़िया हूंदा आहिनि। हाणे फ़र्क़ु हीउ हुनजो मिसाल आहे अघो ऐं सघो। रहमत ज़हमत माना सुख ॾुख घणे भाङे उहे हम काफ़िया थींदा आहिनि। त इन्हनि मां असां लफ़्ज़ी माना बि सिखी सघूं था, ज़िद बि सिखी सघूं था, मोन्स मुज़क्कर जो बि को सुवालु अची सघे थो। ऐं हिते ॾिसो हीउ केॾो वॾो पैगाम आहे त पढ़ां ऐं लिखां, हुनर पिणु सिखां। माना भिटाईअ चयो त पढ़ियो था पढ़नि, कढ़नि कीन कुलूब में, पढ़नि था पर कढ़नि कीन था, पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कुलूब में, तिहां ॾोह चढ़नि जीअं वर्क वराई वितिरा। हू पढ़िया त सही पर उन्हनि सिटुनि ते उन्हनि अमल कयो ई कोन। ऐं पोइ उहो अजायो आहे। हिते इमदाद हुसैनी पैगाम थो ॾिए त पढ़ो लिखो ऐं उन सां गॾोगॾु हुनर पिणु सिखो। इहा जेका शाइरीअ जो जेको पैगाम आहे
ऐं सम्झां थो ही पहिरें दर्जे जो जेको किताबु हुयो उन में जेका शाइरी हुई इन करे तव्हांखे सम्झाई यकीनन तव्हां इहे सभु शयूं सम्झो था। बिल्कुलु तव्हां बाशऊर आहियो छो त हीअ त नंढड़नि ॿारनि जूं शयूं आहिनि, पर इन्हनि ई किताबनि मां तव्हांखे उहे नंढड़ा नंढड़ा जॾहिं सुवाल अचनि था त उहे तव्हांजे लाइ उहे मसइलो माना पैदा कनि था। त मुंहिंजी कोशिशि इहा हुई त हाणे तव्हां सां उहे शयूं शेयर कजनि जेके तव्हांजे टेस्ट सां लाॻापियल शयूं आहिनि, अव्हांखे फ़ाइदो उन्हनि मां ई थींदो। हाणे ही शाइरीअ जे मुतलिक़ शयूं हुयूं ऐं उनखां पोइ वरी जेको ईंदड़ जेको हूंदो वरी यकीनन कंहिं अहिड़ी शइ ते तव्हां सां ॻाल्हियूं कबियूं जेके तव्हांजे उन टॉपिक सां लाॻापियल हुजनि। ऐं मां सम्झां थो त 9 थी विया आहिनि त आउं पंहिंजी क्लास खे हिते ख़तमु कयां थो।